बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असी प्रेजेंट पोटेंशियल टेंस के बारे में पढ़ंदासीं, यानी ज़मान हाल इम्कानी। फ़ेल जी अहिड़ी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल को कम हलंदड़ वक़्त में मुकमल तकत या सख़्त सां करे सघे थो त उनखे ज़मान हाल इम्कानी चइबो आहे। अंग्रेज़ी में सच अ फॉर्म ऑफ वर्ब व्हिच शोज़ दैट सब्जेक्ट डज सम वर्क विथ कंप्लीट पावर और स्ट्रेंथ इन करंट टाइम, दैट इज़ कॉल्ड प्रेजेंट पोटेंशियल टेंस। फ़ेल जी अहिड़ी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल को कम हलंदड़ वक़्त में मुकमल ताक़त ऐं सख़्त सां करे थो त उनखे ज़मान हाल इम्कानी चइबो आहे। अचो त असां ज़मान हाल इम्कानी के बारे में पढ़ूं। सब खां पहिरियों असांजी डेफिनेशन लिखूं था। सच ए फॉर्म ऑफ वर्ब which shows that subject does some work with complete power or strength in current time, that is called present potential tense. For example, I can write a letter. We can play a game. He can watch TV. She can sing a song. They can run fast. असां लिखियो त सच ए फॉर्म ऑफ वर्ब which shows that subject does some work with complete power or strength in current time, that is called present potential tense. फ़ेल जी अहिड़ी सूरत जेका ॿुधाए त फ़ाइल को कम हलंदड़ वक़्त में मुकमल ताक़त ऐं सघ सां करे सघे थो त उनखे ज़मान हाल इम्कानी चइबो आहे। उनजे सां एग्ज़ाम्पल में लिखियो आहे, फॉर एग्ज़ाम्पल आई कैन राइट ए लेटर, मां ख़त लिखी सघां थो। हाणे असांखे इन जुमिले में फ़ाइल जे कम मां इहा शइ महसूसु थिए थी त को कमु अहिड़ो आहे जेको सब्जेक्ट जेको आहे मुकमिल ताक़त ऐं सघ सां सरअंजाम ॾेई सघे थो, करे सघे थो। हाणे जी मां थींदी आई कैन राइट अ लेटर, मां ख़त लिखी सघां थो। उन खां बाद ॿियो जुमिलो असांजो आहे वी कैन प्ले अ गेम, असीं रांदि खेॾी सघूं था। ही कैन वॉच टीवी, हू टीवी ॾिसी सघे थो। शी कैन सिंग अ सॉन्ग, हू गानो या राग ॻाए सघे थी। दे कैन रन फास्ट, उहे तेज़ दौड़ी सघनि था। असांखे जेका बि जुमिला लिखिया आहिनि इन्हनि जुमिलनि मां असांखे ख़बर पवे थी त फ़ाइल को कमु मुकमिल ताक़त या पावर सां
ताक़त सां जेको कमु करे सघे थो। हाणे असां जेकॾहिं ॾिसूं था इन जुमलनि खे गौर सां त असांजा इहे जेका बि जुमला लिखियल आहिनि इहे सभई जेको असांजा बयानी जुमला आहिनि। हाणे इन जुमले में जेको आहे फ़ाइल बि आहे, फेल बि आहे ऐं जेको आहे उन सां गॾु ऑब्जेक्ट बि आहे। लेकिन हिकिड़ी ॿी मेन शइ आहे त हिन में जेको आहे हे जेको टेंस आहे इन में असांजो जेको जेकॾहिं असां जुमले पंहिंजो जेको आहे त टेंस खे ठाहियूं था त इन में जो हिकिड़ो हेल्पिंग वर्ब आहे जेको सभिनी फ़ाइलनि सां इस्तेमालु थियो आहे, उहो आहे केन। त असां चई सघूं था त हे जेको फेल आहे इहो केन जी मदद खां सवाइ जेको आहे इहो टेंस जेको आहे ठाहे नथो सघे या टेंस जे बारे में जेको डिसाइड नथो करे सघे। इन जे लाइ पंहिंजे बयानी जुमले में जेको आहे इन सां गॾु जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे ऐं हेल्पिंग वर्ब जी मदद खां सवाइ इहो जेको टेंस आहे उहो ठही नथो सघे। जेकॾहिं असां हिन मां केन खे हटाए सघूं था त असां ॾिसी सघूं था त इहो साॻियो जेको आहे असांजो टेंस बिल्कुलु जेको आहे ज़मान हाल वांगुरु ॾिसण में ईंदो। चवण जो मक़सदु इहो आहे त हिन जेको आहे त टेंस में वाहिद केन हेल्पिंग वर्ब आहे जेको सभिनी क़िस्मनि जे फ़ाइलनि सां आयो हुजे, हुई हुजे, ही हुजे, शी हुजे, इट हुजे, इसम वाहिद हुजे या इसम जमा हुजे, उन सभिनी सां जेको आहे असां केन खे इस्तेमालु कंदासीं। ठीकु आहे। जेकॾहिं असां हिन जुमले खे जेको आहे बयानी जुमले मां सवालिया जुमलो ठाहिणु चाहियूं था त सिर्फ़ु जेको आहे असां इन केन खे जेको आहे सब्जेक्ट खां पहिरियों रखंदासीं ऐं बाद में जेको आहे सब्जेक्ट ऐं उन खां पोइ जेको आहे मेन वर्ब, आख़िर में जेको बक़ाया जुमिलो आहे उन में जेकॾहिं ऑब्जेक्ट आहे त ऑब्जेक्ट रखंदासीं, सब्जेक्ट कंप्लीमेंट आहे सब्जेक्ट कंप्लीमेंट रखंदा उन खां बाद में जेकॾहिं एडजेक्टिव आहे कुझु बि आहे त असां उहो जेको आहे जुमिलो लिखंदासीं। चवण जो मक़सदु आहे त साॻियो इहो असांजो जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे। जॾहिं असांजो जेको आहे बयानी जुमले मां सवाली जुमिलो ठाहिणु चाहियूं था सिर्फ़ु असां केन खे जेको आहे उहो सब्जेक्ट जे अॻों करे रखंदासीं ऐं बाद में जेको आहे असां जुमले जे एंड में जेको आहे क्वेश्चन मार्क कंदासीं। इहो असांजो जुमिलो जेको आहे आसानी सां बयानी जुमले मां सवाली जुमले में तब्दील थी वेंदो। ऐं उनखां बाद में जेकॾहिं असां इन जुमले खे जेको आहे बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं था त असां सिर्फ़ु जेको आहे केन जे पुठियां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं अहिड़ी तरह असांजो जेको आहे बयानी जुमले मां नाकारी जुमिलो नेगेटिव सेंस जेको आहे ठही पवंदो। ऐं जेकॾहिं असां सवाली ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था त असांखे जेको आहे केन सब्जेक्ट खां पहिरें ऐं उनखां बाद में सब्जेक्ट खां बाद में नॉट ऐं उनखां पोइ मेन वर्ब ऐं उनखां बाद में ऑब्जेक्ट रखंदासीं ऐं आख़िर में जेको क्वेश्चन मार्क जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जुमिलो जेको आहे बयानी जुमले मां सवाली ऐं नाकारी जुमिलो ठही पवंदो। हाणे इन जेको आहे टेंस में असां इहो ॾिठो त जेकॾहिं लिखियलु आहे आई कैन राइट ए लेटर त हाणे सिंधी में ॾिसूं था त मां ख़त लिखी सघां थो। त चवण जो मक़सदु आहे त हमेशह जेको आहे ज़मान हाल इम्कानी जेकॾहिं जुमिलो सिंधी में असां सुञाणणु चाहियूं था उन में सघां जो लफ़्ज़ इस्तेमालु थी सघे थो। आई कैन राइट ए लेटर मां ख़त लिखी सघां थो। वी कैन प्ले गेम असां क्रिकेट असां रांदि खेॾी सघूं था। ही कैन वॉच टीवी हू टीवी ॾिसी सघे थो। त चवण जो मक़सदु आहे त इन में सघां थो, सघे थी, सघूं था अहिड़े तरीक़े जा जेका लफ़्ज़ आहिनि इहे जेको आहे असांजी सुञाणप जूं निशानियूं हूंदियूं ज़मान हाल इम्कानी जूं सिंधी जे जुमिले में। हाणे असां इन्हनि जुमिलनि खे जेको आहे बयानी जुमिलनि मां नाकारी जुमिले में तब्दील कयूं था उनखे जेको आहे सवाली जुमिले में तब्दील कंदासीं ऐं उनखां बाद में असां जेको आहे इन्हनि जुमिलनि खे सवाली ऐं नाकारी जुमिले में तब्दील कंदासीं। हाणे असां जेको आहे त ज़मान हाल इम्कानी जा बयानी जुमिला लिखिया आहिनि। असां जेकॾहिं बयानी जुमिलनि में ॾिसूं था त सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट खां बाद में हेल्पिंग वर्ब केन आहे, उनखां बाद में फेल जी पहिरीं सूरत आहे, फेल जी पहिरीं सूरत ऐं उनखां बाद में जेको आहे मफ़ूल आहे। हाणे जेकॾहिं असां इहे जुमिले खे जेको आहे सवाल बयानी जुमिले मां नाकारी जुमिले में नेगेटिव सेंटेंस में जेके तब्दील करणु चाहियूं था त सभ खां पहिरीं असां सब्जेक्ट आहे जेको अली ऐं अली खां बाद में जेको केन आहे उहो केन रखंदासीं ऐं उन जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। इहो जुमिले में अली कैन नॉट राइट ए लेटर। पहिरियों हुयो त अली ख़त लिखी सघे थो। हाणे जेकॾहिं इन जुमिले जी माना सां ॾिसूं था अली कैन नॉट राइट ए लेटर, अली ख़त नथो लिखी सघे। उनखां बाद में आहे ही कैन स्पीक अरेबिक, हू अरबी ॻाल्हाए सघे थो। असां इनजो नेगेटिव करणु चाहियूं था त हू अरबी नथो ॻाल्हाए सघे त पोइ असां हिते लिखंदासीं ही कैन नॉट स्पीक अरेबिक, हू अरबी नथो ॻाल्हाए सघे। उनखां बाद में आहे शी कैन वॉश हर हैंड्स, हू पंहिंजा हथ धोई सघे थी। जेके असां नेगेटिव में तब्दील कयूं था त हू पंहिंजा हथ नथी धोई सघे पोइ कीअं थींदो शी कैन नॉट वॉश हर
हैंड्स हू पंहिंजा हथ नथी धोई सघे। ठीक, उनखां बाद में यू कैन रीड अ लेसन, तू सबक पढ़ी सघे तो, तू सबक नथो पढ़ी सघे त असां उनखे चेंज कयूं था बयानी जुमले खे नाकारी जुमले में, तो यू कैन नॉट रीड ए लेसन, तू सबक नथो पढ़ी सघे। उनका बाद में दे कैन लर्न ग्रामर, वो ग्रामर सीखी सघनि था जेके नेगेटिव में, तो वो ग्रामर नथा सीखी सघनि। दे कैन नॉट लर्न ग्रामर। असां जेके बयानी जुमलनि खे नाकारी जुमले में तब्दील कयोसीं, सिर्फ़ु जेको आहे असीं कैन जे पुठियां जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कयोसीं, त असांजो जेको बयानी जुमिलो आहे उहो असांजो नेगेटिव नाकारी जुमले में तब्दील थी वियो। अली कैन राइट अ लेटर, अली ख़त लिखी सघे थो, जेकर नेगेटिव में अली ख़त नथो लिखी सघे। हाणे असां इन साॻियुनि जुमले खे जेको आहे बयानी जुमले मां सवाली जुमले में तब्दील कंदासूं। ऐं असां जेको आहे त सब्जेक्ट खां पहिरीं जेको सब्जेक्ट खां बयानी जुमले में सब्जेक्ट खां बाद में कैन इस्तेमालु थियो आहे, त सिर्फ़ु असां इन कैन खे जेको आहे खणी सब्जेक्ट खां पहिरीं रखंदासीं ऐं उनखां बाद में बक़ाया जेको जुमिलो आहे उनखे रखंदासीं। असांजो जेको बयानी जुमिलो आहे उहो असांजे सवाली जुमले में तब्दील थी वेंदो। हाणे जेकॾहिं असीं बयानी जुमले खे जेको आहे सवाले जुमले में तब्दील करणु चाहियूं था, त सब्जेक्ट खां बाद में जेको कैन इस्तेमालु थियल आहे असां इनखे सब्जेक्ट खां पहिरीं रखंदासीं। कैन अली राइट ए लेटर। हाणे उनकी माना हुई अली कैन राइट अ लेटर, अली ख़त लिखी सघे थो। हाणे जेकर असां कैन खे जेको आहे सब्जेक्ट खां पहिरीं रखियोसीं, अली खां पहिरीं रखियो थो, हाणे कैन अली राइट अ लेटर, छा अली ख़त लिखी सघे थो। त हाणे हिते जेको कैन आहे छा जी माना हिते पियो छा जी, छा जेको आहे अली ख़त लिखी सघे थो। उनखां बाद में असांजो ही कैन स्पीक अरबी, हू अरबी ॻाल्हाए सघे थो। हाणे असां जेकॾहिं कैन खे जेको आहे ही खां पहिरीं कंदासीं सवालिया थी वेंदो, जीअं आहे कैन ही स्पीक अरेबिक। त हाणे इनजी माना छा थींदी, छा हू अरबी ॻाल्हाए सघे थो। ऐं जुमले जे आख़िर में असां जेको आहे क्वेश्चन मार्क सवालिया निशानी ॾींदासीं। उनखां बाद में आहे शी कैन वॉश हर हैंड्स, हू पंहिंजा हथ धोई सघे थी। त हाणे असां चऊं था छा हू पंहिंजा हथ धोई सघे थी, त असां कैन खां पहिरीं शी खां पहिरीं जेको आहे कैन इस्तेमालु कंदासीं। कैन शी वॉश हर हैंड्स, छा हू पंहिंजा हथ धोई सघे थी। उनखां बाद में यू कैन रीड अ लेसन, तू सबक पढ़ी सघे थो, छा तू सबक पढ़ी सघे थो, त असां जेको आहे यू खां पहिरीं कैन, उनखां बाद में यू कैन रीड ए लेसन, छा तू सबक पढ़ी सघे थो। उनखां बाद में दे कैन लर्न ग्रामर, वो ग्रामर सीखी सघंदा, छा वो ग्रामर सीखी सघंदा, पोइ असां दे खां पहिरीं कैन जो इज़ाफ़ो लिखंदासीं। उनखां बाद में दे ऐं उनखां बाद मेन वर्ब, दे कैन लर्न ग्रामर, वो ग्रामर, छा वो ग्रामर सीखी सघनि था। हाँ दोस्तों, असां जेको आहे त बयानी जुमले खे सवाले जुमले में तब्दील कयोसीं। हाणे असीं जेको आहे इन्ही जेको आहे त बयानी जुमले खे जेको आहे सवाले ऐं नाकारी में तब्दील कंदासीं। त सवाली ऐं नाकारी में तब्दील करण जे लाइ सिर्फ़ु ॾिसो त जेको असांजो सवालिया जुमलो लिखियो बीठो आहे, इन में असां सिर्फ़ु छा कंदासीं त जेको सब्जेक्ट आहे उन खां बाद में सिर्फ़ु जेको आहे असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको आहे बयानी जुमलो जेको आहे उहो सवाली ऐं नाकारी जेको आहे जुमले में तब्दील थी वेंदो। जीअं लिखियल आहे कैन अली राइट अ लेटर, छा अली ख़त लिखी सघे थो। त हाणे जेका सवाली ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था, त छा अली ख़त नथो लिखी सघे, त इन जे लाइ असां सिर्फ़ु जेको आहे हिते छा जो इज़ाफ़ो कंदासीं, नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। त असांजो जेको इहो जुमिलो आहे उहो सवाली ऐं नाकारी ठही पवंदो। उनखां पोइ कैन ही स्पीक अरेबिक, छा हू अरबी जेको आहे ॻाल्हाए सघे थो, छा हू अरबी नथो ॻाल्हाए सघे, सिर्फ़ु जेको आहे ही खां बाद में असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। ऐं उनखां बाद में कैन शी वॉश हर हैंड, छा हू पंहिंजा हथ धोई सघे थी, छा हू पंहिंजा हथ नथी धोई सघे, त असां शी खां बाद में सिर्फ़ु जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं ऐं आख़िर में क्वेश्चन मार्क हूंदी। उनखां बाद में कैन यू रीड अ लेसन, छा तूं सबक पढ़ी सघे थो, छा तूं सबक नथो पढ़ी सघे, त असां हिते सिर्फ़ु जेको आहे
यू का बाद में नॉट जो इजाफो कंदासीं, यू कैन नॉट रीड अ लेसन। उनका बाद में कैन दे लर्न ग्रामर, छा वो ग्रामर सीखी सघनि था। सिर्फ़ असां दे का बाद में जेकॾहिं नॉट जो इजाफो कयूं था त इहो असांजो जुमिलो जेको आहे सवालिया बि ठही वेंदो ऐं नाकारी बि ठही वेंदो। दोस्तों अॼु जेको आहे ज़मान हाल इम्कानी जे बारे में सिखियो त ज़मान हाल इम्कानी में जेको आहे हिकिड़ो ई जेको आहे हेल्पिंग वर्ब आहे कैन, जेको सभिनी क़िस्मनि जे जेको आहे सब्जेक्ट सां इस्तेमालु थिए थो पियो। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां कंहिं जुमिले जो नाकारी ठाहिणु चाहियूं था त असां कैन खां बाद में सिर्फ़ु जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त उहो जेको जुमिलो आहे बयानी जुमिले में असांजो नाकारी जुमिलो ठही पवंदो। ऐं जेकॾहिं असां उन बयानी जुमिले खे सवालिया जुमिलो ठाहिणु चाहियूं था त सिर्फ़ु असां जेको आहे बयानी जुमिले खे जेकॾहिं सवालिया जुमिलो ठाहिणु चाहियूं था, जीअं अली खां बाद में कैन लॻल आहे त असां कैन खे जेको आहे अली का सब्जेक्ट खां पहिरें रखंदासीं त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां सवालिया जुमिलो ठही पवंदो। जीअं असां हिते ठाहियो कैन अली राइट अ लेटर, छा अली ख़त लिखी सघे थो। त जेकॾहिं असां इन साॻे बयानी जुमिले खे सवालिया ऐं नाकारी ठाहिणु चाहियोसीं पियो त सिर्फ़ु असां जेको आहे सब्जेक्ट का बाद में सब्जेक्ट का पहिरें कैन, उन खां बाद में सब्जेक्ट ऐं सब्जेक्ट का बाद में नॉट जो इज़ाफ़ो करे बक़ाइदा जेको जुमिलो हुयो असां उनखे ओड़े तरीक़े सां रखियोसीं त असांजो जेको जुमिलो आहे उहो बयानी जुमिले मां सवाली ऐं नाकारी ठही पियो। हाणे ज़मान हाल इम्कानी जे जुमिलनि खे कैन खां अलावा हिकिड़े ॿिए तरीक़े सां बि जेको आहे ठाहियो वेंदो आहे। उहो तरीक़ो आहे, हाणे असां ॾिसो त हिन में असां जेको आहे फेल जी पहिरीं सूरत, उन खां बाद में हेल्पिंग वर्ब ऐं उन खां बाद में जेको आहे असां वर्ब फेल जी पहिरीं सूरत, उन खां बाद में जेको असां मफ़ूल आहे या कुझु बि आहे उहो रखियोसीं। ठीकु आहे। हाणे जेका असां जुमिला ठाहिणु चाहियूं था उन में उहो जेको आहे उन में जेको आहे असां is able, are able ऐं am able जेको आहे सब्जेक्ट खां बाद में इस्तेमालु कंदासीं ऐं सब्जेक्ट खां बाद में जेको आहे असां इस्म मस्दर इस्तेमालु कंदासीं। जे फर्ज़ के असां पहिरियों जुमिलो लिखियो हुयो अली कैन राइट अ लेटर, त असां हिते लिखी सघूं था त अली इज़ एबल टू राइट ए लेटर। हाणे सिर्फ़ु ॾिसो त असां जेको आहे कैन खे ख़तमु करे कैन जॻह ते असां इज़ एबल ऐं जेको आहे इस्म मस्दर ऐं टू जो असां जेको आहे फेल खां पहिरीं जेको आहे टू जो इस्तेमालु कयो आहे। त अहिड़े तरीक़े सां असांजो जेको जुमिलो आहे हिकिड़े ॿिए तरीक़े सां बि जेको आहे ज़मान हाल जो इम्कानी जुमिलो ठही पियो। जीअं अली इज़ एबल टू राइट ए लेटर, इन जुमिले जी बि उन जुमिले वारी का साॻी माना आहे त अली ख़त लिखी सघे थो। हाणे जेकॾहिं ज़ाहिर इज़ जेको आहे कंहिं सां इस्तेमालु थींदो, इज़ हमेशह जेको आहे ही शी इट या इस्म वाहिद हूंदो त जुमिले में कम जो कंदड़ हूंदो त असां उन सां जेको आहे इज़ एबल जो इस्तेमालु कंदासीं। आर एबल जेको आहे असां वी सां यू सां दे सां ऐं इस्म जमा हूंदो जेकॾहिं त असां उन सां जेको आहे आर एबल इस्तेमालु कंदासीं। ऐं उन खां अलावा जेकॾहिं जुमिले में कम जो कंदड़ आहे हूंदो त असां उन खां बाद में एम एबल जो जेको आहे इज़ाफ़ो करे जेको आहे असां जुमिलो तैयार कंदासीं। हाणे असां कुझु जुमिला लिखिया आहिनि जिन में जेको आहे असां इज़ एबल, एम एबल ऐं आर एबल जेको आहे इस्तेमालु कयो आहे। त इन्हनि जुमिलनि जी माना बि साॻी जेकी आहे उहा कैन वारी निकिरंदी। जीअं आई कैन राइट अ लेटर, मां ख़त लिखी सघां थो, त ही कैन राइट अ लेटर, ही ख़त लिखी सघे थो, त ही इज़ एबल टू राइट अ लेटर, त इन जी माना बि साॻी निकिरंदी, ही ख़त लिखी सघे थो। हाणे चवण जो मक़सदु इहा आहे त जेकॾहिं असां जेको आहे कैन जॻह ते इज़ एबल ऐं उन खां बाद में जेको आहे इस्म मदर टू राइट आहे या टू कुक आहे, टू सिंग आहे या टू प्ले आहे, टू डू आहे, इहे जेकॾहिं इस्तेमालु कया आहिनि। त हाणे जेकॾहिं असां इन जुमिलनि खे जेको आहे त बयानी जुमिलनि खे सवालिया जुमिले में तब्दील करणु चाहियूं था या बयानी जुमिलनि खे नाकारी जुमिले में तब्दील करणु चाहियूं था या जेको आहे असां बयानी जुमिलनि खे सवालिया ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था त पोइ इन्हनि में कहिड़े तरीक़े सां जेको आहे तब्दीली आणे जेको असां बयानी जुमिलनि मां सवाली ऐं नाकारी ठाहे सघूं था। अचो त असां सभ खां पहिरीं जेको आहे बयानी जुमिलनि खे जेको आहे उहो नाकारी जुमिलनि में तब्दील कयूं था। पहिरीं असां जुमिलो लिखियो आहे ही इज़ एबल टू राइट अ लेटर, हू ख़त लिखी सघे थो। त हाणे जेकॾहिं असां हिनखे नेगेटिव ठाहिणु चाहियूं था त असां सभ खां पहिरीं फाइल ही, उन खां बाद में इज़ ऐं इज़ खां बाद में जेको आहे असां नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। ही इज़ नॉट एबल टू राइट ए लेटर।
त हाणे जी माना ही इज़ नॉट एबल टू राइट ए लेटर, हू ख़त नथो लिखी सघे, हू ख़त नथो लिखी सघे, जेके हुन जी माना ॾिसूं था त ही इज़ एबल टू राइट लेटर, हू ख़त लिखी सघे थो। हाणे सिर्फ़ु जेको आहे असां ॾिठो त असां सब्जेक्ट खां बाद में असां जेको आहे इज़ टू बी जो फेल, ऐं उन खां बाद में नॉट, ऐं नॉट खां बाद में एबल, एबल खां बाद में जेको आहे टू राइट जेको समझदार आहे असां उहो लिखियोसीं। हाणे असांजो ॿियो जुमिलो आहे शी इज़ एबल टू कुक मील, हू मानी पचाए सघे थी, त असां चवंदा त हू मानी नथी पचाए सघे, त असां इन खे तब्दील करण जे लाइ सभ खां पहिरियों सब्जेक्ट खां बाद में जेको आहे इज़, ऐं उन खां बाद में नॉट, ऐं उन खां बाद में जेको आहे असां एबल, ऐं उन खां बाद में इसम मज़दर टू कुक मील, उहा मानी नथी पचाए सघे। उन खां बाद में आई एम एबल टू सिंग अ सॉन्ग, मां गीत ॻाए सघां थो, मां गीत नथो ॻाए सघां, त असां उनखे तब्दील कयूं था जेकॾहिं नेगेटिव में, त पोइ थींदो आई एम नॉट एबल टू सिंग ए सॉन्ग, मां गीत नथो ॻाए सघां। ठीक, उन खां बाद में असांजो जुमिलो आहे यू आर एबल टू प्ले अ गेम, तूं रांदि खेॾी सघे थो। हाणे असां चवंदा जेके नेगेटिव में ठहंदो तूं रांदि नथो खेॾी सघे, त पोइ थींदो यू आर नॉट एबल टू प्ले ए गेम, तूं रांदि नथो खेॾी सघे। ठीक, उनखां बाद में दे आर एबल टू डू होमवर्क, उहे होमवर्क करे सघनि था, उहे होमवर्क नथा करे सघनि, त पोइ असांजो जेकॾहिं नेगेटिव ठाहियूं था दे खां बाद में दे आर नॉट एबल टू डू होमवर्क, उहे होमवर्क नथा करे सघनि। ठीक, त असां जेको आहे बयानी जुमिलनि खे जेको आहे बयानी जुमिलनि खे असां जेको आहे नाकारी जुमिलनि में तब्दील कयो। हाणे जेको आहे असां बयानी जुमिलनि खे जेको आहे सवाल जुमिलनि में तब्दील कंदासीं। हाणे असां जेको आहे त बयानी जुमिलनि खे जेको आहे सवाल जुमिलनि में तब्दील कंदा आहियूं। सवाल जुमिलनि में तब्दील करण जे लाइ असां इज़, एम, आर खे जेको आहे सब्जेक्ट खां बाद में, ऐं उन खां बाद में एबल टू राइट आहे, या एबल टू कुक आहे, या एबल टू सिंग आहे, या एबल टू प्ले आहे, या एबल टू डू आहे, इहे जेको असां बाद में रखंदासीं। जीअं असां पहिरियों जुमिलो आहे ही इज़ एबल टू राइट अ लेटर, उहो ख़त लिखी सघे थो, छा उहो ख़त लिखी सघे थो, तो इनखे असां जेको आहे सभु बयानी जुमिले खे सवाली जुमिले में तब्दील करण जे लाइ असां सभ खां पहिरियों जेको आहे ही खां पहिरियों जेको आहे इज़ रखंदासीं। होॾे असां जेको आहे बयानी जुमिले में ही जेको आहे सब्जेक्ट आहे ऐं शुरू में लिखियल आहे, इन जे करे उहो जेको आहे वॾी ABC में लिखियल आहे। हाणे असां जेको आहे हिते इज़ खां बाद में लिखूं था, हिते असां जेको आहे ही जी पहिरियों जेको एच आहे उहो नंढो लिखियल आहे। इज़ ही एबल टू राइट ए लेटर, राइट ए लेटर, सवाल या निशान। ठीक, छा हू ख़त लिखी सघे थो। उनखां बाद में शी इज़ एबल टू कुक मील, हू मानी पचाए सघे थी, छा हू मानी पचाए सघे थी, त असां जेको आहे हिते इज़ जेको आहे पहिरियों रखंदासीं, उनखां बाद में शी, उनखां बाद में एबल टू कुक मील, त इहो असां इन खां बाद में जेको आहे क्वेश्चन ना कयो। इज़ शी एबल टू कुक मील, छा हू मानी पचाए सघे थी। उनखां बाद में आई एम एबल टू सिंग अ सॉन्ग, मां गीत ॻाए सघां थो, छा मां गीत ॻाए सघां थो, त हाणे असां आई खां पहिरियों एम रखंदासीं, एम, त असां जीअं शी जो जेको आहे एस नंढो लिखियो अथई, ही जो एच नंढो लिखियो, त हाणे असां जेको आहे आई जेको आहे उहो जीअं जेको आहे वह जिसे में आहे, असां हमेशह जेको नेगेटिव हुजे, सवालिया हुजे, सवालिया नाकारी हुजे, त असां हमेशह जेको आहे बयानी हुजे त हमेशह असां हुनखे वॾो करे लिखंदा आहियूं। एम आहे able to sing a song, छा मां गीत ॻाए सघां थो। उनखां बाद में आहे you are able to play a game, तूं रांदि खेॾी सघे थो, छा तूं रांदि खेॾी सघे थो, त पोइ असां जेको आहे आर खे जेको आहे यू खां पहिरियों रखंदासीं, ऐं आर खां बाद में जेको आहे असां यू, आर यू एबल टू प्ले ए गेम, छा तूं रांदि खेॾी सघे थो।
ठीक। उनका बाद में असांजो जुमलो आहे दे आर एबल टू डू होमवर्क, उहे होमवर्क करे सघनि था। छा उहे होमवर्क करे सघनि था, असां दे खां पहिरीं आर रखंदासीं, आर खां बाद में सब्जेक्ट जेको दे आहे उहो रखंदासीं, आर दे एबल टू डू होमवर्क, छा उहे होमवर्क करे सघनि था। असां छा कयो त ॾिसो जेको बयानी जुमले खे सवालिया जुमले में तब्दील कयो त असां जेको आहे हेल्पिंग वर्ब इज़ के जेको आहे असां अॻु में वठी आयासीं ऐं उन खां बाद में एम जेको हेल्पिंग वर्ब हुयो उन खे बि जेको आहे असां सब्जेक्ट खां पहिरियों वठी आयासीं, आर बि असांजो हेल्पिंग वर्ब हुयो उन खे बि असां जेको आहे फाइल खां पहिरियों जेको आहे आर खे रखी खणी असां जेको आहे बयानी जुमलनि खे जेको आहे सवालिया जुमलनि में तब्दील कयोसीं। हाणे जेकॾहिं असांजी साॻियुनि बयानी जुमलनि खे जेको आहे नाकेरी जुमलनि में तब्दील करणु चाहियूं, सॉरी जेकॾहिं असां बयानी जुमलनि खे सवालिया ऐं नाकेरी जुमले में तब्दील करणु चाहियूं था त असां जेको आहे जीअं हिते लिखियो आहे इज़ ही एबल टू राइट ए लेटर, छा उहो ख़त लिखी सघे थो। त हाणे सिर्फ़ु जेको आहे इज़ खे असां जेको आहे सब्जेक्ट खां पहिरीं उन खां बाद में सब्जेक्ट ऐं उन खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो करे खणी असां उन खां बाद में जेको आहे एबल टू राइट ए लेटर, एबल टू कुक अ मील, एबल टू सिंग अ सॉन्ग, एबल टू प्ले अ गेम, एबल टू डू होमवर्क। त असां जेको आहे त हमेशह जेको आहे इज़ एम आर खे जेको आहे सब्जेक्ट खां पहिरियों रखंदासीं, उन खां बाद में सब्जेक्ट ऐं उन सब्जेक्ट खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो करे उन खां बाद में जीअं बि जुमलो आहे उनखे ओड़े तरीक़े सां रखी करे असां जेको आहे बयानी जुमले खे जेको आहे उहो सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील कंदासीं। हाणे जो असांखे लिखियो आहे इज़ ही एबल टू राइट ए लेटर, छा हू ख़त लिखी सघे थो। त हाणे जेको आहे असां सिर्फ़ु जेको आहे ही खां बाद में नॉट ऐं उन खां बाद में एबल लिखी खणी असां इन साॻे जुमले खे जेको आहे सवाली जुमले मां असां इनखे जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील करे छॾियोसीं। उन खां बाद असां ॿियो जुमलो आहे शी इज़ एबल टू कुक मील, हू मानी पचाए सघे थी। इज़ शी एबल टू कुक अ मील, छा हू मानी पचाए सघे थी। हाणे जेकॾहिं असां जुमले खे सवाली ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था सिर्फ़ु जेको आहे असां नॉट शी खां बाद में नॉट सब्जेक्ट खां बाद में नॉट ऐं उन खां बाद में एबल जो इज़ाफ़ो कंदासीं त इहो साॻियो जुमलो असांजो जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमलो ठही पवंदो। अहिड़े तरीक़े सां आहे हिते आहे त असां हिते बि जेको आहे ऐं खां बाद में जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो करे ऐं उन खां बाद में जेको आहे एबल टू जो लिखियल आहे उहो लिखंदासीं। त हाणे असांजो जेको सवालिया जुमलो हुयो हाणे उहो सवालिया जुमले मां सवाली ऐं नाकारी ठही पियो। अहिड़े तरीक़े सां हिते आहे आर यू एबल टू प्ले अ गेम, छा जेको आहे तूं रांदि खेॾी सघे थो। त हाणे असां जेकॾहिं इन जुमले खे बि जेको आहे सवालिया ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था त असां जेको आहे यू खां बाद में नॉट ऐं उन खां बाद में एबल टू प्ले ए गेम, छा तूं रांदि खेॾी सघे थो। ठीकु आहे। त हाणे असांजो इहो जुमलो जेको आहे सवाली जुमले मां सवाली ऐं नाकारी ठही वियो। ठीकु आहे। उन खां बाद में जेकॾहिं असां हिन जुमले खे आर दे एबल टू डू होमवर्क, छा उहे होमवर्क करे सघनि था, छा उहे होमवर्क नथा करे सघनि। त असां सिर्फ़ु जेको आहे दे जे पुठियां नॉट जो जेकॾहिं असां इज़ाफ़ो कंदासीं त असांजो जेको आहे सवाली जुमले मां सवाली ऐं नाकारी ठही पवंदो। ऐं जेकॾहिं हीउ जुमलो असांजो बयानी जुमलो हुजे ऐं इन जुमले खे जेकॾहिं असां सवाली ऐं नाकारी ठाहिणु चाहियूं था त असां इज़ खे जेको आहे हिन खां पहिरियों रखंदासीं ऐं उन खां बाद में हिते जेको आहे नॉट जो इज़ाफ़ो करे बि असां बयानी जुमले खे आसानी सां जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमले में तब्दील करे सघूं था। त हाणे अॼु जेको आहे त लेक्चर में असां जेको आहे ज़मान हाल इम्कानी जे बारे में जेको आहे पढ़ियोसीं, जेको हेल्पिंग वर्ब कैन नॉट ऐं उन खां बाद में इज़ एबल टू ऐं उन खां बाद में एम एबल टू ऐं आर एबल टू जे जेको आहे मदद सां ठहे थो। त असां चई सघूं था त ज़मान हाल इम्कानी जेको आहे ॿिनि तरीक़नि सां ठहे थो, हिकिड़ो कैन वारे तरीक़े सां ऐं ॿियो इज़ एबल एम एबल ऐं आर एबल वारे तरीक़े सां ठहे थो। इनशाला असां आईंदे लेक्चर में जेको आहे ज़मान माज़ी इम्कानी जे बारे में पढ़ंदासीं। जेकॾहिं अॼु लेक्चर तव्हांखे असांजो पसंदि आयो हुजे त इनखे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे सब्सक्राइब कयो ऐं उनखां बाद में असांजो फेसबुक पेज आहे AWK अकेडमी नाले सां उनखे फॉलो कयो। इनशाला असां तव्हांखे जेको आहे त बहितरीनु नमूने सां जेको आहे त एक्सप्लेन बि कंदासीं ऐं सम्झंदा बि रहंदासीं। अस्सलाम वालेकुम।